ठरी मीरवा में नफ़सियाती मरीज़न के इलाज तोड़े मुफ़्त मशवरा ॾियण लाइ जवाद मेडिकल सेंटर पारां हिकु रोज़ा मुफ़्त भी कैंप लगाई वई, जंहिंमें माहिर नफ़सियात डॉक्टर दोस्त मोहन बोज़दार मरीज़न जो मुफ़्त इलाज कयो ऐं मशवरा पिणु ॾिना। हिन मौक़े असां चयोसीं त ठरीअ में उन खां हिकिड़ी मुफ़्त तिबी कैंप हणायूं ऐं माण्हुनि खे हिन पासे राग़िब कयूं त जेके माण्हू मुआशी तौर ते नफ़सियाती तौर ते घरू मसइलनि में ऐं ॿियनि मसइलनि में वर्ता पिया आहिनि, इहे सॼो टोटल मसइलो जेको बि आहे उहो नफ़सियात जो आहे। त हर माण्हू कंहिं न कंहिं हिसाब सां फाथल आहे, इन करे असां इहे जवाद मेडिकल सेंटर जे तरफ़ां मुफ़्त तिबी कैंप लॻाई आहे। परे वेंदा हुआसीं दवा वठण, हर शइ असांखे हिते मिले थी फ्रीअ में, जेकी शइ आहे असांजे साम्हूं दवा मिले थी पई। उन में जेके ज़हनी ऐं नफ़सियाती बीमारियुनि जा जेके पेशेंट आहिनि उन्हनि खे फ़ाइदो पहुची सघे। उन्हनि में सभिनी खां वॾो रीज़न इहो आहे त मां पाण हितां जो लोकल आहियां, बोज़ार वॾा जो आहियां, ठरी मीरवा जो, ऐं हिते कोई नफ़सियात जो डॉक्टर बि न आहे। ऐं इहे ज़हनी ऐं जेके नफ़सियाती बीमारियूं आहिनि या जेके मसइला आहिनि उहे काफ़ी घणा आहिनि, त उन में हिकिड़ो दवाउनि जे थ्रू या उन मशवरे जे थ्रू माण्हुनि खे फ़ाइदो थी सघे त बहितरी थी वेंदी इलाही। थियणु ईअं घुरिजे त सरकारी सतह ते अस्पताल में पिणु माहिर नफ़सियात डॉक्टर मुक़ररु कया वञनि त जीअं नफ़सियाती बीमारियुनि में मुब्तला माण्हुनि जो इलाजु आसानी सां थी सघे। कैमरामैन ज़मीर शेर सां गॾु हफ़ीज़ शेर, सुन टीवी न्यूज़, ठरी मीरवा।